ऑफिसर यहाँ ईमानदार बेईमानी बि कंदो आहियां त ईमानदारीअ सां ॿुधाड़े चांडियो किथे आहे? इंस्पेक्टर तूं कहिड़े चांडे जी ॻाल्हि थो करें? मां आहियां चांडियो, मां चांडियो आहियां। छा घुरिजे? चांडियो घुरिजे? मुंहिंजी दिलि में आहे चांडियो, मुंहिंजी दिलि में चांडियो आहे। चांडियो तुंहिंजी दिलि में आहे त पोइ इहा दिलि कढी ॿाहिरि कंदुसि। ॿुधाए चांडियो किथे आहे? तूं ॿुधाए चांडियो किथे आहे? कहिड़े चांडे जी ॻाल्हि थो करे? चांडियो असांजे दिलनि में आहे। चांडियो किथे आहे? आखिरी बार चवई थो चांडियो किथे आहे? चांडियो किथे आहे? चांडियो माया, चांडियो माया, चांडियो माया, चांडियो माया, चांडियो माया, चांडियो माया। चांडियो, 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 चांडियो माया, चांडियो, मां चांडियो न आयो, मां चांडियो न आयो, चांडियो। चांडियो, 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 हाँ, ॿुधा, चांडियो किथे आहे? मां चवां थो चांडियो किथे आहे? माया, चांडियो तूं आहे? ॿुधायां थो तोखे। चांडियो! पार करण चांडीअ जो असूल न आहे। तूं हिकिड़ो किच मुर्दा खाइण वारो ॻोठ जे नियतनि ते पंहिंजो ज़ुल्म करण आयो आहे। राणा, मां तुंहिंजो अहिड़ो असर कंदुमि तुंहिंजी ईंदड़ नसल पुलिस में नौकरी न कंदी। हथियार फिटी करा। हथियार चलाओ, हथियार चलाओ।
पुलिस वारो मुंहिंजी तव्हां सां काई बि दुश्मनी न आहे तव्हां हितां भॼी वञो मुंहिंजो दुश्मन राणा आहे कोठवारो इहा ज़ालिम सूबेदार जो अंजाम हल रेदा ना खैरता है छात्यो थी चांजो राणा हिक चांजो तोखा ऐं तुंहिंजी पुलिस खां ॾाढो थी वियो आहे राणा लगे थो त हाणे तो में उहो दम न रहियो हाण असांखे कुझु करणो पवंदो असांखे करणो पवंदो राणा तूं रुश्वत खाई बेकार थी चुको आहे बेकार तव्हांखे ख़बर आहे मां ईमानदार ऑफिसर आहियां बेईमानी बि कंदो आहियां त ईमानदारीअ सां छो था मुंहिंजे ज़ख़्मनि ते लूण बुरकियो राणा ये तुंहिंजे जिस्म ते निशान न पर मुंहिंजे इज़त आबरूअ ते लॻा आहिनि जेतिरो थी सघई न त चांडे जी कहाणी ख़तम कर न त यादि रख मां तुंहिंजी हयाती ख़तम करे छॾींदोसां भोतार साईं 2 सालनि खां वठी 80 साल जे पोड़े ते सिर्फ़ हिकु नालो हो चांजो पर मां छा कयां जिथे हज़ारनि जी तइदाद में माण्हू गॾु थी विया कंहिंखे मारिया 1 साल जो बचो बि चवे मां चांडियो आहियां हिकु माण्हू जे ज़बान ते चांडियो जंहिंजे मथां हथियार रखां चई चांडियो आहियां मां मुंहिंजे दिलि में चांडियो मुंहिंजे ज़बान ते चांडियो मां पाण भुलिजी पियुसि मां चयो मां पाण चांडियो मां छा कयां राणा जंहिं ज़बान तूं चांडे जो नाव ते उहा ज़बान खपे जेकी हथ चांडे जे लाइ उथल उहा तकड़े छॾ जंहिं दिलि में चांडे जो नालो हुजे उहा दिलि ई कढी छॾ यादि रख चांडे जो मां कंहिंजे ज़बान तां लफ़्ज़ नथो ॿुधणु चाहियां मूंखे चांडियो खपे चांडे खे टुकड़े करे मुंहिंजे अॻियां उछल त जीअं मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां चांडे जो असर सम्झी ओ तार साईं मां वाइदो थो कयां चांडे जो कंधु कपे तुंहिंजे कदमनि में आणींदुसि चांडे जो हमदर्द छो न 4 महीननि जो ॿार हुजे उन खे मारे तव्हांजे कदमनि में आणींदुसि इहो राणा जो तव्हां सां वाइदो शायद तोखे ख़बर न आहे कानून जी जॾहिं वर्दी पातीसीं त कसम खयोसीं हुकूमत जा क़ौम जा ऐं मुल्क जा वफ़ादार रहंदासीं पर मूं तोसां वफ़ादारी कई चांडे खे
बदमाश दाड़ेल ठाहिण वारो तूं 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 ऐं मां आहियां। पर ही कहाणी असां शुरू कई पर मां ख़त्म कंदुसि। मां इते अच न। शाबाश शाबाश राणा शाबाश। कुछ करे ॾेखार। असांजे हाँ खे थधो त कर न। न खाईंदसि। कोन खाईंदसि मानी। अम्मा मानी को थी खाए बाचा दे। अम्मा अम्मा मानी को थी खाए। केरा तू? मानी खा। अम्मा मानी क्यों थी खाए माँ? न खाईंदसि मानी। मानी खा। न खाईंदसि मानी। अम्मा मानी खा। जलाल माली नथी खाए। जलाल मुंहिंजो पुटु चांडियो काथे आ? मुंहिंजो जलाल काथे आ पुटु? भाई हड्डियों आया अम्मा। हाँ, अरे अम्मा तू नहीं। Shimya Chandia, Shimya. Malika. Amma Malika. यार हेडे दुखन सामो देनवा साथी हो चंदा बाली नदी का अम्मा मारी नदी का बाबू मुसलमिया मुंजा पुत्र चांडियो मरियो। मुंजा जलाल पुत्र मरियो। अम्मा तू मानी खा। जेकॾहिं मां पंहिंजे खानदान जे हिकु हिकु माण्हू जो परांद न कयो त मूंखे कसम आहे तुंहिंजे रत जी मां तोखे मुंहुं न ॾेखारींदुसि। तेरे वायदो कर बदलो वठंदे। हाँ
मानी खाई थी मानी खाई थी अम्मा मामा तुझ्या कुठे चला आलं हा मा ओळेस मुझे दी द्याचे हा ओय ओय अम्मा मुझे तुझी अजमत जो कसमा जवाड़े री मुठी कभी तुझे पैरन में न रखियो मची साईं हिकु ॻाल्हि चवां चयो जेकर चवण मुंहिंजो मनी त ख़ुदा जे वास्ते ही दुश्मनियूं ख़तम करे छॾियो छा दुश्मनियूं ख़तम किया न बख्तावर न मां गैरन जी अॻियां कंठ झुकाया साईं तूं बि कन खोले ॿुध तव्हां जहिड़ा मर्द सिर्फ़ बंदूक हलाइण ॼाणींदा आहिनि उन्हनि मारियुनि खां उन्हनि ज़ालुनि खां उन्हनि भेनरुनि खां पुछ जिन खां भाइर जुदा थिया आहिनि जिन जा पुट जुदा थिया आहिनि अल्लाह जे वास्ते मुंहिंजे बचन जे नाम खां हथ थी ॿधाए तुंहिंजे पहिरीं निको आहिनि बख्तावर या बोल कन खोले ॿुध या चांडो मूंखे मारे या मां चांडे खे मारींदुसि इहा दुश्मनी कॾहिं ख़तम न कंदुसि ख़ुदा जे वास्ते मूंखे पहिरां मारे छॾ मूंखे पहिरां मारे छॾ पप्पा जो बात तकलीफ़ न थी सघे पर ठीक खुदा के वास्ते ये दुश्मनी खत्म करो मुझी दिल सब साफा छो मुझे हर को खिलाफा ए मुझा मौला कथे मुझो इंसाफ कर मुझी दिल सब साफा डांडिया तू रोए थो यार तू तो पहाड़ खां भी मजबूत हुई तुझे अखियुनि मां मूंखे गोड़ा सुठा नथा लॻनि जलाल हिकिड़े भुखे पेट खे मानी खाइण अहिड़ी वॾी सज़ा कहिड़ी त वॾी सज़ा ॾिनी मुंहिंजी सुखी ज़िंदगी आज़ाद थी वियो हर शइ उजड़ी डांडिया अलाह वो पैसा काथे आहिनि यार पैसा वो पैसा नहीं यार मूंखे काथे आहिनि पैसा अचे वठे सारा ख़राब वो पैसा काथे आहिनि 5000 रुपया
तू अजा इज्जत ते बीठी हिन जन्म त छा अगले जन्म में मां तुझे नथो छो तो तुझे खबर है तो मुझो मकसद इंतकाम ऐं बदलो आहे बेहतर इहा त पंहिंजो घर वसाए ऐं सुठे माण्हू सां शादी मां तुंहिंजो कॾहिं बि न पोइ तू बि चांडिया कन खोले ॿुध चांडिया तो कॾहिं प्यार नाहे कयो नहीं कॾहिं प्यार जो नालो ॿुधियो अथई तू पेरनि खां वठी मथे ताईं पत्थर जो ठहियल आहे मां पत्थर जो ठहियल आहियां मां पत्थर आहियां पहिरों पत्थर न हुयुसि पर ज़ालिमनि मूंखे पत्थर बणाए छॾियो ॿुधण थी चाहे न ओए ॿुध हाणे जवाब दे मां पत्थर आहियां या मजबूर आहियां चांडिया सब कुछ ॿुधण खां बावजूद भी मां तोसां शादी कंदमि तोसां शादी कंदमि हाँ चांडिया सब कुछ मूं ॿुधो आहे हिन ॿुधण जे बावजूद छोकिरी सही आहे हीअ मुंहिंजी भाॼाई आहे तोखे इहा शर्त क़बूल करणी पवंदी जीअं तुंहिंजी मर्ज़ी असां पंहिंजे भाउ जलाल जो वाइदो आहे कुझु ॾींहुं इंतज़ारु कर
शादी जी टोपी अजरक वारा तुंहिंजो शान आ वॾो मौला साईं तुंहिंजो कयो मान वॾो सहरा लाॾा हो गाया घोट तुंहिंजा साईं तुंहिंजो कयो मान वॾो सहरा लाॾा नया घोट तुंहिंजा मां तोखे मुबारक शादीअ जी तोखे मुबारक शादीअ जी टोपी अजरक वारा तुंहिंजो शान आ वॾो मौला साईं तुंहिंजो कयो मान वॾो सहरा नमाज जो टाइम है तो बेली नमाज पढ़ो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह
चांडिया हे वो ही मानू आहे अॻे भेरे तोखे पुलिस खां आज़ाद करायो घेरो टोड़ियो जलाल मूंखे बि इहा ई हसरत हुई तमां हिन माण्हू जो चेहरो ॾिसां ऐं हिन जा हथ चुमा चांडिया इहा हसरत दिलि में रहिजी वई हिन जवान जो असां एहसान न लाहे सघियासीं यारनि जा यार थी वियासीं मरियो चाहिए चंडिया तू छा समझो हुयो क्या मां हिकु ईमानदार ऑफिसर आहियां बेईमानी बि कंदो आहियां त ईमानदारीअ सां मरियो शमीर खान सां दुश्मनी कंदे अरे पई न पतो खटियो खाईंदो
मुखे तुझे रत जो कसम आहे समूरा दुश्मन मारे तुझे कदमनि में उछलाईंदुसि जेकॾहिं पंहिंजे इंतकाम न वठी सघुसि त मूंखे चांदीअ जो पुटु न चाहिए तुझे रत जो कसम आहे मां मौत को हथ छॾाए आयो आहियां मां जी सॾ थिए ऐं चांदीअ न अचे कीअं थींदो बजरा हथियार उछलाए मां चवई तो राणा कॾहिं कां बि मथे वेही करे कबूतर थींदो आहे तूं खिच खिच दाश खाइण वारो हिकु बेज़मीर पुलिस ऑफिसर कानून के विकिणंदड़ हिकु बेगैरत ऑफिसर चांडिया हथियार फिटी कर मां चवई तो चांडिया भी चए थो ऐं हथियार फिटी करण जे लाइ बि चई थो मां चांडियाणी जो खीर पीतो आहे इज़त नालो चांडियो जो आहे गैरत नालो चांडियो जो आहे मुझे थिया मारी तू मुझे मुर्स मारा मुझे तो घर बर्बाद जो चांडा वो तम करे साड़ी नजी जिंदगी के जिया रो इनका दफन है शायद
चूंडी छा मारींदे महाराणी के मारे छड़ियो एक ईमानदार ऑफिसर आया बेईमानी कंदो आया त अब चांडिया तो क्या मुझे फोन जो कसम असां मुसलमाननि हिकु क़ुरान खे ॾिठो आहे ऐं ॿियो शहीदनि खे। जेकॾहिं तूं क़ुरान खणी आई आहीं त तोसां कोई रंज रुसामू न आहे। अॼु खां वठी असांजो तोसां ठाह आहे। जलाल ही सभु हथियार खणी ज़मीन में दफ़न करे छॾ। ज़ालिम खां मुड़ुस जुदा न कयो, भेनरनि खां भाइर जुदा न कयो। इन जे सदके दुश्मनी ख़त्म करे छॾियो। मूंखां मुंहिंजी औलाद जुदा थी वई आहे, तो घर बर्बाद थी वियो। हिन क़ुरान जे सदके दुश्मनी ख़त्म कयो, ख़त्म कयो। ही चांडे जो पुट वठ। चांडियो मोन आहे, चांडियो चीअरो आहे, चीअरो आहे चांडियो।
अमर तुझी अमर तुझी अमर तुझी दुखन में चांजा 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 अमर तुझी दुखन में चांजा अमर तुझी दुखन में चांदा अमर तुझी